इन वक्त असां आज़ाद आहियूं, आज़ाद। ऐं सांवल खे मुंहुं ॾेई सघूं था। बाबा अहिड़े क़िस्म जी बेवकूफ़ी मां तोखे कॾहिं बि करण कोन ॾींदुसि। इन छोरे खे लगाम ॾियण वारो जेको शख़्स आहे न, उहो आहे चाकर ख़ान। चाकर ख़ान खे अचणु ॾे, सम्झंदो कर कंहिंजी ॻाल्हि। चाकर ख़ान जे अचण खां अॻे मुराद खे हू मारे छॾींदो। छा तेसि ताईं असां हिते बीह सलाहूं कंदासीं? शेरल सलाहूं करण खां सवाइ ॿियो असां छा था करे सघूं? मुराद खे छॾाइण लाइ असांखे उताक मथां हमिलो करणो ई करणो पवंदो। रुंडे जी ओभर खाइण खां पोइ तव्हां बेग़ैरत बणिजी विया हो। हिक टके जी बि गैरत तव्हां में न आहे रही। सांवल बस कर। को बेग़ैरत माण्हू मुंहिंजे साम्हूं वॾी आवाज़ ॻाल्हाए, इहो मां हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। सांवल मां बेग़ैरत न आहियां, न आहियां मां बेग़ैरत। चाचे दीनू वारनि खे भॼाइण में मूं ऐं शेरल मदद कई आहे। जेको कुझु बि तोखे करणो आहे न, मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। भली कर, गभा गभा करे छॾ।